जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। हिकिड़े घर में नियत नाले माई पंहिंजी धीअ मुराद सां गॾु रहंदी हुई। ॿई वॾियूं जहिड़ेकार हुयूं। हिकिड़ो फ़क़ीर सैन हणंदो संदन दर ते आयो ऐं चयाईं, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। इन्हीअ ते माउ कावड़िजी पई ऐं फ़क़ीर खे सुर सां गारियूं ॾिनई। फ़क़ीर खे बि रीचक अची वियो। ॾिहाड़ी संदन दर ते साॻी सैन हणी गारियुनि जा दूसाड़ा ॿुधी हलियो वेंदो हो। ककिथी माउ सोचियो, फ़क़ीर खे मानीअ में ज़हर विझी ॾिजे त असुल लाइ जान छुटी पवंदी, न त ॾिहाड़ी दर ते बीठो ख़्वार कंदो। नियत मानीअ में ज़हर मिलाए पाड़े में घुमण वई। मुड़ुस घर में बुखारो आयो। ॻोल्हा फोला बांधे ज़हर पियल मानी हथायसि, जेका अणॼणाईअ में खाई ढो कयईं त उते ई ढेर थी किरी पियो। नियत घर आई त ज़हर वारी मानीअ ते मुड़ुस जो लाश ॾिसी वाता निकिरी वियसि। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। मतिलबु खॾ खणे ॿियनि लाइ किरे पाण।